शहडोल डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो मैडम नूरीन फरहान पाकिस्तान जी एक अजीम समाज सुधारक है जेका हिन वक्त सॼे पाकिस्तान में निहायत खूबसूरती नफ़ासत सफ़ाई सुथराई शफ़ाफ़ियत ऐं सुठे इख़लाक़ सां करे रही है। उन खां अलावा सिंध जी औरतुनि ते मुख़्तलिफ़ सेमिनार पिणु कराया विया आहिनि। अवाम में पेचीदा ऐं लीकल बीमारियूं मुफ़्त कैंपूं औरतुनि जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे लाइ आगाही इंसानियत जी ख़िदमत ग़रीबनि जी ख़िदमत लाचार ऐं ॾुखियल इंसाननि जे लाइ क़ाबिल एहतराम इंसानियत जो फ़ख्र मैडम नूरीन फरहान मुफ़्त इलाज ऑपरेशन ऐं मुफ़्त दवाऊं ॾींहं राति सर्दी गर्मी तूफ़ान ऐं इंसानियत जी सिहत तरक्की ऐं ख़ुशहाली जो शमा रोशन करे असां पंहिंजी अज़ीम टीम सां गॾु पंहिंजे फ़न जो मसरूफ़ आहियूं। असांजो मक़सदु सिंध में ख्वाजा वेलफेयर जे अॻवान डॉक्टर अल हैबरदार ख्वाजा जे आला आदर्श ऐं आदर्श ते ॿधल हिकु सेहतमंद समाज तरक्की याफ़्ता तालीम याफ़्ता ऐं बाशऊर समाज जो बुनियादु रखणु आहे। हफ़ीज़ जाफ़रो ज़िशान खुनबती जाम सुमेर अल बसीर अखियुनि जी अस्पताल एंडा जी प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जो मुआइनो ऑपरेशन ऐं मुफ़्त दवाउनि जी फ़राहमीअ जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। ख़ासि करे ॿारनि सां ज़्यादती औरतुनि जी बीमारियुनि जो इलाज मैडम नूरीन फरहान जो ख़ासि ध्यानु आहे, जंहिं लाइ अंदरूनी सिंध में मैडम नूरीन फरहान जूं ख़िदमतूं क़ाबिल तारीफ़ आहिनि। छॾे त कराची में ज़ाविया हेल्थ केयर जी CEO ऐं कोबानी नूरीन फरहान ऐं शेजी अल बसीर फाउंडेशन जी सीनियर एडमिनिस्ट्रेटर रहीम हिकु गॾियल प्रेस रिलीज़ में चयो आहे त ख्वाजा वेलफेयर एसोसिएशन पाकिस्तान सां गॾिजी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज जे लाइ मुफ़्त कैंपूं लॻायूं वेंदियूं। हिन चयो त सिहत खाते ऐं शेजी अल बसीर फाउंडेशन हमेशह पाकिस्तान जी अवाम जी ख़िदमत में अॻु भराई आहे ऐं उन्हनि खे सिहत जूं बहितर सहूलतूं फ़राहम करण जा समूरा ख़र्च पाण बर्दाश्त कनि था। ख़्वाहिशमंद आहे त उहो तसलसल ख्वाजा वेलफेयर एसोसिएशन पाकिस्तान जी सहकार सां जारी रहंदो।